ख़बर शामिल कयूं था कराची मां। GNP न्यूज़ जे नुमाइंदे नज़ीर हुसैन वधियो जी रिपोर्ट मूजिबि शहीद भुट्टो युथ सिंध जे चीफ ऑर्गेनाइज़र सलाहुद्दीन चाचड़ तरफ़ां गुलज़ार हिजरी जे तवक्कल गार्डन में वर्किंग जर्नलिस्ट जे मान में आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें PP शहीद भुट्टो जा अॻुवाण मोहम्मद अली मीरजत मनान चांडियो पिणु मौजूदु हुआ। आजियाणे वारी तक़रीब में सहाफ़ी शफ़क़त नूनारी, सहाफ़ी अली मोहम्मद भुट्टो, सहाफ़ी अब्दुल अली मेमण, सहाफ़ी नज़ीर हुसैन वधियो, सहाफ़ी मोहम्मद अली विगियो, सहाफ़ी मीर अली गौर बलोच, सहाफ़ी जयराम, सहाफ़ी बागी सागर, सहाफ़ी आमिर सुप्रियो, सहाफ़ी सईद भुट्टो, जलालुद्दीन शाहानी, मुमताज़ शेख, सनाउल्ला हकड़ो, बाला शाहानी, साजिद मुग़ल, फयाज़ चांडियो, शाहिद कोराई ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते वर्किंग जर्नलिस्ट जे मान में कोठायल आजाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे PP शहीद भुट्टो युथ सिंध जे ऑर्गेनाइज़र सलाहुद्दीन चाचड़ चयो त सहाफ़िन मुल्क अंदरि थींदड़ ला क़ानूनियत ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजे कलम जे ज़रिए उन्हनि जी पत वाइखी करे दुनिया आॾो उन्हनि जे करतूतनि खे ज़ाहिर कयो आहे। अहिड़नि सहाफ़िन खे जस हुजे जेकी पंहिंजो सिर तिरीअ ते रखे पंहिंजो किरदारु अदा कंदा रहनि था ऐं सहाफ़ी आईनो ॾेखारींदड़ आहे उन करप्ट हुकुमराननि खे जेकी करप्ट हुकुमरान उन आईने खे ॾिसी ख़ौफ़ खाइनि था। करप्ट हुकुमरान पंहिंजो भयानक चहिरो उन आईने में ॾिसी ख़ौफ़ज़दा थी वञे थो, पोइ उन बहादुर सचे ईमानदार सहाफ़ी खे हरासा करणु शुरू करे थो। सलाहुद्दीन चाचड़ जो वधीक ॻाल्हाईंदे चयो त हक़ सच लिखण तां सहाफ़ी जान मोहम्मद महर, असगर खंड, ज़ुल्फ़कार मंदराणी, अज़ीज़ मेमण समेत केतिरनि ई सहाफ़िन खे क़त्ल कयो वियो, मगर वर्किंग जर्नलिस्ट पंहिंजे कलम जे वसीले हक़ सच लिखण वारे वाट न छॾी आहे। अहिड़नि सहाफ़िन खे जस हुजे। सलाहुद्दीन चाचड़ जो वधीक चवणु हुयो त हुकूमती नाली सबबि मुल्क अंदरि ला क़ानूनियत वधंदी पई वञे, अगवा क़त्ल समेत बदअमनी में कंट्रोल थियण बजाए अहिड़नि वाक़िअनि में तेज़ी सां वाधारो ईंदो पियो वञे। हुकुमराननि समेत क़ानून लागू कंदड़ इदारा अवाम जे तहफ़ुज़ करण में नाकाम बणियल आहिनि, जेका हिन मुल्क ऐं जे अवाम लाइ तमामु वॾी बदनसीबी वारी ॻाल्हि आहे।